नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त फैज़गंज तालुके में बदअमनी चोट चढ़ी वई है। शहरी पंहिंजे घरनि में भी महफ़ूज़ न आहिनि। गुज़िरे राति फैज़गंज थाणे जी हद तालका हेडक्वार्टर शहर पकाचांग जे विच शहर में डॉक्टर यूनुस भट्टी जे घर में 6 फोरू हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते घर भातियुनि खे यगमाल बणाए तशद्दुद जो निशानो बणण बाद 10 लाख रुपया 8 तोला सोन मोबाइल फ़ोनूं ऐं ॿियो सामान फुरी विया आहिनि। डॉक्टर जे घर मां लॻल धाड़ो वापसि न थियण ऐं फोरू गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ फैज़गंज जे मुख़्तलिफ़ शहर पकाचांग, उकरी, चौदगी, भंगो भेण ऐं ॿियनि शहरनि में शटर बंद हड़ताल हली रही है। शहरनि पारां मुज़ाहिरा कया विया। इन मौक़े ते पकाचांग में ख़ालिद भट्टी, अहमद हुसैन चांग, असगर, ज़ाकिर बलोच ऐं ॿियनि मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते हिननि चयो त फैज़गंज तालुके में बदअमनी उरूज ते पहुची वई है। बदअमनी सब शहरनि में बेचैनी पखिड़ियल है, पर हितां जी पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल है। हिननि DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त डॉक्टर जे घर मां लॻियल धाड़ो वापसि कराए इलाइक़े में अमनो अमान बहाल करायो वञे, जीअं अवाम सुख जो साह खणी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।